नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त चोट्यारियूं में खबर ॾींदा आहियूं। चोट्यारी कीरिया कॉलोनी में रिटायर फौजी मिठू कीरियो ऐं सन्दस भाइरन वलीदा अलो ऐं अब्दुल करीम उर्फ कोयो कीरियो रात जो ओंदाही में सहाफ़ी नईम कीरियो जे घर जे पोयां प्लाट ते कब्ज़ो करे लोड़ो अॾे छपरे जी अदावत करे वरिती आहे। होॾां प्लाट ते थियल कब्ज़े जी शिकायत चोट्यारियूं थाणे ते करण बावजूद चोट्यारियूं पुलिस हथ रखी वेही रही आहे। जवाबदार खिलाफ का बि कार्रवाई न करे सघी आहे। सहाफ़ी नईम कीरियो ऐं सन्दस वारसन ॻाल्हाईंदे चयो त प्लाट ते काफ़ी अरसे खां तकरार हलंदड़ आहे। ॿिन्ही धुरियुनि जो बिरादरी सतह ते फ़ैसिलो पिणु थियल आहे, जंहिंजी लिखत पिणु मौजूद आहे। इन बावजूद जवाबदार हींअर ॿीहर फ़ैसिले में मिलियल प्लाट ते कब्ज़ो करे अदावत करे वरिती आहे। हिननि SSP सां गॾु DIG शहीद बेनज़ीराबाद IG सिंध खां मुतालबो कंदे घुर कई आहे त बासर कब्ज़ा खोर जवाबदारनि खिलाफ़ फौरी तौर कार्रवाई करे प्लाट ते थियल कब्ज़ो ऐं अदावत फौरी तौर ॾाराए कब्ज़ो खाली कराए ॾिनो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।